बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, ही जेको मंज़र अवी ॾिसी रहिया आहियो, ही शुकारपुर शहर जो मंज़र आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त शाल रब पाक असांजे वतन अज़ीज़, असांजे सूबे सिंध, असांजी शहर शुकारपुर ऐं असां सभिनी मुसलमाननि खे हर आफ़त, हर मुसीबत, हर तकलीफ़ खां बचाए। आमीन। दोस्तों, तारीख़ 3 दिसंबर 2019 बिरोज़ अंगारो, टाइम 5 बजे शाम जो। ही काफ़ी पहिरियां खां सिलसिलो शुरू हुयो, जेकी कुछ ही असां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। ही माकड़ आहे। हे पूरे शहर में सभिनी जगहुनि जे दीवारुनि ते, घरनि में जेको मंज़र अवां ॾिसी रहिया आहियो, पूरे शहर जी साॻी हालत हुई। उन खां अलावा जेकी बि फ़सुल आहिनि, वण आहिनि, तारूं आहिनि, जंहिं जॻह खे जेकॾहिं खणी नज़र फेरे ॾिठो वञे त पूरी तरह हर हिकु चीज़ माकड़ जे हमले में हुई। हारी वीचारा पंहिंजे फ़सलुनि में धुआं लॻाए वेही रहिया, पर पोइ बि ही माकड़ जो हमलो तमामु असली जंहिं अंदाज़ में ॾिसी रहिया आहियो। शुकारपुर जे आस पास गढ़ी यासीन ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में हर फ़सुल ते पूरी तरह छाइजी वई। अल्लाह ताला शाल असांखे अमन में रखे। रब पाक असांखे हर कुदरती आफ़त खां बचाए ऐं असांखे पंहिंजे अमन में रहाए। अचो त सभई गॾिजी घणे खां घणो इस्तग़फ़ार पढ़ूं, छो त जॾहिं इंसान जा अमल अवर थी वेंदा आहिनि, पंहिंजो जेकी हू गुनाह करे वेहंदो आहे, उहे उन्हनि जा गुनाह कंहिं न कंहिं सूरत में इहो रुख़ कंदा आहिनि। जीअं बि ॾिसी रहिया आहियो, ही जॾहिं खां मां ॼमियो आहियां, हिन महिल ताईं कॾहिं बि माकड़ कोन आई ही, छो त वॾनि खां ॿुधंदा हुआसीं त माकड़ आई हुई। ऐं माकड़ केतिरो नुक़सानु कंदी आहे, कीअं नुक़सानु कंदी आहे, इहा मालूमात त असांखे पंहिंजे वॾनि खां मिली हुई। तक़रीबन हिन महिल मुंहिंजी उमिरि 40 साल थींदी। इन 40 सालनि जे अरसे में कॾहिं बि मूं ईअं माकड़ खे ईंदे न ॾिठो, जेको मंज़र ही असीं ॾिसी रहिया आहियूं ऐं असांजे साम्हूं नज़र अची रहियो आहे। ऐं असां जेको कुझु ॾिसूं पिया, इहो पंहिंजे 40 साल उमिरि जे ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो असांजे साम्हूं अची रहियो आहे। अल्लाह ताला शाल असां ऐं तव्हां सभिनी खे पंहिंजी पनाह में रखे। आमीन। रब्बना आतिना फ़िद्दुनिया हसनतों वफ़िल आख़िरत हसनतों वक़िना अज़ाबन्नार। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। आमीन।